प्यारी साध संगत एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं हिन मुस्ततीअ सां एक कृष्णम सर्वदेवा देव देवात आत्मा हिन सत्संग में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे जेको असां भगवत गीता ते करे रहिया आहियूं। 16 अध्याय हली रहियो आहे जंहिंमें श्री कृष्ण भगवान सरल भाषा में आसुरी प्रवृत्ति वारे माण्हुनि जो वर्णन करे रहियो आहे। अॼु खां 5000 साल पहिरीं जेको वर्णन भगवान कयो अहिड़ा माण्हू त अॼु बि था नज़र अचनि। त सरल जो अर्थ इहो ई कि जेके ॻाल्हियूं अॼु बि नज़र अचनि थियूं उन्हनि खे भगवान कृष्ण पाण ई चयो कि थोरो सरल करे ॿुधाए थो विस्तार सां। आसुरी प्रवृत्तिअ वारा माण्हू छा सोचींदा आहिनि असां कल्ह ॿुधोसीं कि हू पंहिंजे अलावा कंहिंखे स्वीकार न कंदा आहिनि, पाण खां मथे कंहिंखे बि न, ऐं ख़ुशि थींदा आहिनि जॾहिं कंहिंखे मारींदा आहिनि, चाहे वाणीअ सां, चाहे आत्मिक रूप सां, या मन सां, या कर्म सां, कि भाई ॿिए खे साधन बणाए करे अॻियां वधणो आहे, ॿिए जो शोषण करणो आहे। जेको ईअं सोचे उहो आहे आसुरी प्रवृत्ति। ओशो चवंदो हो कि ॿियनि माण्हुनि खे तव्हां साधन न समझो। साधन माना सीढ़ी, साधन माना उपकरण, साधन माना यूज, का शइ पाइण जे लाइ यूज करण। साधन न समझो, साध्य समझो। साध्य जो अर्थ आहे फल मिली वियो, जेका शइ कुझु पाइण, कोई मनुष्य, कोई माण्हू तव्हां सां अगरि मिले त समझो हिकु चेतना मूंसां मिली आहे, ऑलरेडी परमात्मा जी बणायल या कृति आहे, इहो माण्हू मूंसां मिलियो आहे त साध्य या फल आहे। साधन समझण सां उनजो शोषण थींदो ऐं आसुरी प्रवृत्ति वधंदी वेंदी असांजी। ऐं आसुरी प्रवृत्ति जिते आहे उते ई दुख आहे, नरक आहे, उते सुख कान्हे। पर असां कंहिं बि माण्हूअ खे अगरि साधन न समझी साध्य समझूं, मतिलब अचण सां ख़ुशि, हुनजे अचण सां ख़ुशि थियूं त असांखे सुख मिलंदो, शांति मिलंदी। पर असां ॾिसी रहिया आहियूं संसार में माण्हू खे साधन पियो थो सम्झे कि हिन सां मुंहिंजो छा फ़ाइदो थींदो। माण्हू इहो ई पियो थो, कोई मिलण अचे कंहिंजे घर कंहिंसां त इहो सोचे रहियो आहे अॼु जो मनुष्य कि मुंहिंजे कम जो आहे या फालतू आहे, मूंखे फ़ाइदो आहे या कान्हे, आहे त मां हिनजो यूज़ करे ऐं मां पंहिंजो कमु सिद्ध कयां। इनखे आसुरी प्रवृत्ति चइबो आहे। बसि पंहिंजे स्वार्थ खे ॾिसणु, संत मां बि फ़ाइदो वठण जी कोशिश करे रहिया आहिनि माण्हू, ऐं हुन में ॿिए खे नुक़सान पहुचे त हुन सां मतिलबु कान्हे। ओशो त इहो तक बि चवंदो हो कि तव्हां कंहिंखे सीढ़ी ठाहे करे अॻिते वधो त ॿियो कोई बि उनखे सीढ़ी ठाहे हुते पहुची वेंदो जिते तव्हां पहुता आहियो। त राजनीतिक माण्हू छा कंदो आहे, उन सीढ़ीअ खे बि नष्ट करे छॾींदो आहे। जंहिंजो सहारो वठी अॻियां वधियो उनखे नष्ट कंदो आहे ताकि ॿियो कोई अॻियां न वधे। इहा आसुरी प्रवृत्ति आहे कि पंहिंजो सोचणु, पंहिंजे स्वार्थ जी चिंता, ॿिए जो भले कुझु बि थिए। हिकु ट्रेन में हिकु जलेबी बाई चढ़ी, ॾाढी भारी पेती, पुराणे ज़माने जी पेती भारी खणी करे 2-3 साहेड़ियूं गॾु वञनि पियूं किथे
सत्संग में, समागम में, त ॾाढी भारी उहा पेती मथे सीट ते रखण लॻियो मिली करे, त हेठि मुला नसरुद्दीन वेठो उन चई अरे दादियूं त शक्ल सां दादियूं थी लॻो, हीअ भारी पेती आहे या हेठि किरी सघे थी? भाई हेठि किरी पवंदी त अध में रखी अथव। त दादियूं जॾहिं बि चवंसि थियूं अरे चिंता न कर, हिन में का अहिड़ी क़ीमती शइ कान्हे जो टुटे त नुक़सान थी पए, हुनजो मथो भली भॼे पर हुन में का क़ीमती शइ कान्हे। इनखे चइबो आहे आसुरी प्रवृत्ति, ॿिए जो भली कुझु बि थिए, मुंहिंजो न थियणु नुक़सान थियणु खपे, मुंहिंजो त कोई नुक़सान कोन थींदो, मां सेफ आहियां, तव्हां बाक़ी तव्हां ॼाणो। आसुरी प्रवृत्ति वारो माण्हू बल्कि इहो सोचींदो आहे कि जेके सिधा साधा आहिनि, जेके नियम नीति ते हलनि था, जेके शास्त्र धर्म मञनि था, उहे मूर्ख आहिनि, इन्हनि खे पतो कान्हे। उहे चवंदा आहिनि कि असां अगरि इहो सभु न कयूं न, अहंकार, दम्भ, पाखंड, दड़का ॾियणु, स्वार्थ, त माण्हू असांखे इज़त ई न कनि, असांजो मान सम्मान ई न थिए। अहिड़ा बि अथव माण्हू, उहे इन करे ई कंदा आहिनि, सभिनि खे बसि शोषण। त कृष्ण भॻवान इहो ॿुधायो 14 नंबर श्लोक ताईं असां ॿुधोसीं कि असो मया हत शत्रु हनिष्ये च अपरान अपि ईश्वर अहम भोगी सिद्ध अहम बलवान सुखी। भई मां ईश्वर आहियां, मां ईश्वर भोगण वारो आहियां, सभु सिद्धियूं मूं वटि आहिनि, सभु कुझु धन मूं वटि आहे, मां अहिड़नि खे मारे छॾियो ऐं अञा जेके मुंहिंजा दुश्मन हूंदा उन्हनि खे बि मारींदुमि। इहा हुनजी सोच आहे, ॿिए जो भले कुझु बि थिए। दैवी संपत्तीअ वारो इनजे विपरीत कंहिंखे मारण जी न सोचींदो, कुझु ॾियण जी सोचींदो, कुझु सृजन करण जी सोचींदो कि मां प्रेम ॾेई करे कुझु जोड़ियां, मिटी ऐं रिश्तेदारी निभायां। ओशो त इहो बि चवंदो हो कि तव्हां अगरि हिकिड़ो नंढड़ो पौधो बि उगायव, चाहे तुलसीअ जो पौधो या कोई पौधो, तब तव्हां सृष्टा थी विया। हिकु सृष्टा हो आहे परमात्मा, कर्ता पुरख, ऐं तव्हां बि नंढड़ा सृष्टा हिन संसार में अची करे कुझु न कुझु त सृजन कयो, त तव्हां दैवी प्रवृत्तिअ वारा आहियो। पर तव्हां चओ मां हिन खे बि टोड़ियां, हिन खे बि टोड़ियां, बसि मां ई हुजां, त तव्हां आसुरी प्रवृत्तिअ वारा माण्हू आहियो। तव्हां कुझु पैदा नथा करे सघो, कुझु नओं ॾेई नथा सघो, बसि हिंसा करे, शोषण करे, ऐं तव्हां चाहियो था कि मां ई हुजां, त इहा आसुरी प्रवृत्ति आहे। इहे अहिड़ा माण्हू आहिनि। त इहो 14 नंबर श्लोक ताईं असां ॿुधोसीं कि इन्हनि खे ऐं लॻंदो आहे कि असां ई हुजूं ऐं असां खां मथे ॿियो कोई बि न हुजे। हाणे 15 नंबर श्लोक आहे, आढ़य अभिजनवान अस्मि क अन्य अस्ति सदृश्य मया यक्षे दास्यामि मोदिष्ये इति अज्ञान विमोहिता। वो अज्ञान में मोहित हूंदा आहिनि। अज्ञान आसुरी प्रवृत्ति वारे जो हिकु अवगुण ॿुधो आहे असां, अज्ञान लक्षण। वो अज्ञान जे करे इहे सभु चेष्टाऊं कंदो आहे। वो अज्ञानता जे करे ऐं जेको पाण न आहे उहो ॿुधाइण जी कोशिश कंदो आहे। जेको पाण कोन्हे, जेके गुण हुन में मौजूदु कोन्हनि, ॿाहिरां ॿुधाइण जी कोशिश कंदो आहे। त मूल कारण त हुनजो अज्ञान आहे, हू भ्रमित आहे, हू धन खे सभु कुझु सम्झंदो आहे, हुनखे अञा पंहिंजे स्वरूप जी ख़बर कान्हे कि वास्तव में हू केरु आहे। श्री कृष्ण भॻवान चए थो न अज्ञानता जे करे
चवंदो आहे मां ॾाढो धनवान आहियां, आढ्य धनाढ्य जीअं चइबो आहे, मूंखे ॾाढो पैसो आहे। पोइ हाणे कॾहिं तव्हां कल्पना कयो कि तव्हां वटि ॾाढो पैसो आहे, चोरी न करे आया आहियो, महिनत जो ई अथव, त छा तव्हांखे शांती हूंदी ॼण? तव्हांखे त आहे न पैसो, तव्हांजे घोट खे आहे न, तव्हां सोचे ॾिसो शांती हूंदनि ॼण? भई लखे रुपया पिया हुजनि, हली आया विया आहिनि किथां बि, वॾो टेंशन त हाणे लॻाइणा किथे आहिनि, हा न? ऐं आया आहिनि त किथे इनकम टैक्स जो छापो न पइजी वञे। शांती त दूर दूर ताईं उते न हूंदी, पर अज्ञानी माण्हू इहो ई कमु कंदो आहे, धन ॿुधाइण में कि मूं वटि धन ॾाढो आहे, मुंहिंजे समान ॿियो केरु आहे, अभिजनवान अस्मि। अभिजनवान माना मुंहिंजो खानदान वॾो, नाले वारो असांजो कुटुंब, या मुंहिंजो ऊंचो पद, मां ऊंचो, मुंहिंजे समान ॿियो केरु आहे संसार में। कॾहिं कॾहिं त चई ॾींदा अहिड़ा माण्हू कि तव्हां एॾो अचो वञो था, घुमो फिरो था, मूं जहिड़ो किथे ॾिठो अथव? हीअं बि चई ॾींदव केरु त हीअ चयो मया सदृश्य अन्य कः अस्ति, मुंहिंजे समान ॿियो केरु आहे, मुंहिंजे सदृश्य। हू इहो ॾेखारण जी कोशिश कंदा आहिनि कि असां जहिड़ो ॿियो कोई बि कान्हे। त हिननि खे लॻंदो आहे कि धन सां ई इहो साबित थी सघंदो, त धन जमा बि कंदा आहिनि ऐं शो ऑफ बि कंदा आहिनि कि ॾिसो असां वटि एतिरो पैसो आहे। इहा आसुरी प्रवृत्ति आहे, मूल में अज्ञानता आहे। ऐं पोइ वरी हुननि खे कॾहिं को अची कन में ॿुधाए कि भाई फलाणे में छा त यज्ञ थी रहियो आहे, त ही चवंदो यज्ञ, अरे यज्ञ त असां कंदासीं, तव्हां ॾिसिजो। ॾिसंदो आहे ॿियनि खे, पोइ पाण बि कंदो आहे नकल उहा, ऐं ॿाहिरीं शो ऑफ ते ध्यानु ॾींदो आहे। न को यज्ञ जो केवल हू अर्थ न सम्झिजो हवन, यज्ञ माना कोई धर्म कर्म, कोई धार्मिक प्याऊ लॻाइण, भंडारा करण, झांकियूं स्थापित करण, मंदर ठाराइण। जीअं कोरोना में ॾाढा माण्हू दान पुण्य कनि पिया, रोटी पैकेट ठाराए करे ॾेई पिया अचनि। जेको आसुरी प्रवृत्तीअ वारो हूंदो आहे उहो चवंदो आहे असां ॾिसो केतिरो था कयूं, हुन घणो की रोज़ 50 पैकेट ठाराईंदो आहे, असां 100 पैकेट ठाराईंदासीं, 100 न 200 ठाराईंदासीं। वरी सोचींदा ईअं न 200 वारो बि कोई हुजे त 500 ठाराईंदासीं। माना हुनजो धर्म कर्म जे पुठियां छा आहे मक़सदु? ॾेखारणो आहे कि मुंहिंजे समान ॿियो कोई कान्हे। 500 पैकेट बि ठाराईंदो, चपलूं बि दान कंदो, कंबल बि दान कंदो, ऐं ॾिसो पेपरनि में फोटो बि ॾियाराईंदो, व्हाट्सएप ते बि मोकिलींदो पंहिंजे नाले सां कि फलाणे ने इतना दान किया, पंहिंजे ई नाले सां। इहा आसुरी प्रवृत्ति आहे जेका कृष्ण भगवान ॿुधाए पियो थो। अस्ति यक्षे, यक्षे माना यज्ञ करण, धार्मिक कम करण, जंहिंमें दान पुण्य बि अची वियो ऐं दास्यामी दान बि अची वियो। यज्ञ बि कंदो, दान बि कंदो, पर हुनजो कंहिंसां भगवान सां मतिलबु कोन हूंदो, न को शास्त्रनि सां। हुनजो त मतिलबु हूंदो पंहिंजे पाण सां। हाणे सोचे ॾिसो, अगरि धरतीअ ते कोई माण्हू ई न हुजे त दान कबो कंहिंखे? माना हिन जो सॼो ध्यानु आहे माण्हुनि ते, कि डिपेंड ई माण्हुनि ते आहे कि माण्हू ग़रीब थियनि त मां दान कयां, मां न त हाईलाइट कीअं थींदमि। त हिनजी उहा भावना कान्हे कि ग़रीबी हटे या माण्हूअ जा दुख दूर थियनि, हिन जो आहे कि मां हाईलाइट थियां। ऐं पोइ अहिड़नि खे वरी डोनेशन बि त मिलंदो आहे ॾाढो सारो। त हिननि खे नुक़सानु कुझु कोन्हे थियणो धन जो, त ही अञा वधाईंदा वेंदा आहिनि कि ये देखो मैंने ये किया, ॿियनि खे चमकाइण जे लाइ, ॿियनि खे आकर्षित करण जे लाइ।
ॿिया थींदा बि आहिनि, थियण वारा थींदा बि आहिनि। मूंखे ॾाढा चवंदा आहिनि कि हुनखे ख़बर थी घणो पैसो आहे हुन वटि। अरे भेण सां तूं पैसे जी ॻाल्हि पियो थो करी ऐं मुंहिंजी अॻियां तूं बि हिकु संत आहीं, शोभा थो ॾे छा कि असां पैसे जे आधार ते कंहिंखे नंढो वॾो साबित कयूं? संत आहियूं त असां गुणनि जी चर्चा कयूं न, ऐं भॻवान जी चर्चा कयूं, भॻवान जे गुणनि जे बारे में ॻाल्हायूं। मां कॾहिं कोन ॿुधो आहे कि कोई संत मूंसां मिलियो हुजे, सिंधी संत, ऐं मूंसां भॻवान जी चर्चा कई हुजे। तोखे मिलियो अथई या न? तव्हांखे मिलियो अथव? ॿ संत अहिड़ा मूंखे नज़र कोन आया आहिनि, या त ईअं चवां मूंखे संत नज़र कोन आया आहिनि। उहे तथाकथित संत आहिनि, हूंदा किथे असांखे अञा ताईं कोन मिलिया आहिनि। कॾहिं मिली आहिनि त सही, कॾहिं थिए मुलाक़ात, पर उहो अचण ई कोन ॾींदा असांखे। चवंदा सिंधी आहीं न तूं, बसि तूं छा कंदे असांजे विच में? तूं वञ इहे ई ख़र्च करे ॾेखार पंहिंजो पाण खे वञी, जेको तव्हांजे समाज में कंदा आहिनि सभु ईअं ई चवंदा। त उहो आसुरी वृत्ति आहे। असांजा ॾाढा सिंधी मायूं भाई बि चरिया थी वेंदा आहिनि भंडारा ॾिसी, दान पुण्य सेवा कार्य ॾिसी करे। अरे इहे सभु हू आहिनि, हिन जो धार्मिकता सां कोई मतिलबु कान्हे। इहे सभु धर्म कर्म आहिनि, हुननि जो इंट्रस्ट आहे त करे वञे। जीअं हिकिड़े खे कंहिं चयो कि साईं तव्हांखे पैसा ॾियूं था, तव्हां बढ़िया भंडारा करायो। त संत चई मूंखे कराइणा ई कान्हनि। त चईसि अच्छा तव्हां ही पैसा रखो। त संत चईसि पैसा मां छा कंदमि? कि साईं भंडारा कराइजो न। चईसि मूंखे कराइणा ई कान्हनि, मूंखे इंट्रस्ट ई कान्हे। जॾहिं मूंखे कराइणा ई कान्हनि त मां हे छो वठां तोखां? भाई पहिरीं मतिलबु मां पैसा वठां, पोइ भंडारा करायां, पोइ मां हुन में फासां, पोइ मतिलबु छा? मूंखे छा मिलणो आहे हुन में? जिनजो इंट्रस्ट आहे, जिनजो शौक़ु आहे, उहे करनि ई पिया था। इहा आसुरी प्रवृत्ति आहे। यक्षे दास्यामी, मां दान कंदमि, मां यज्ञ कंदमि, ऐं मोदिष्ये मौज कंदमि। मौज वरी कहिड़ी कंदा आहिनि इहे? आनंद हिननि जो कहिड़ो आहे? इहो ई ॾेखारण खां पोइ जॾहिं हाईलाइट थींदा आहिनि, फोटू ईंदा अथनि त ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि। उहे चवंदा आहिनि आनंद अची वियो। इते अज्ञान विमोहिता, ये मोहित हूंदा आहिनि। हाणे मोहित अखर छा आहे? सम्मोहित, खुद खे पंहिंजो पाण खे हिकु झूठी धारणा ॾियणु कि मां होशियार आहियां, पंहिंजो पाण खे ई सम्मोहित करणु कि मां सही आहियां, मां सचो आहियां, मां महान आहियां। इहो झूठी धारणा ॾींदे ॾींदे पोइ सच में मोहित थी वेंदो आहे माण्हू कि मां सच में आहियां। हाणे हिकु ॿियो अॼुकल्ह हली रहियो आहे सुठो ॾाढो वीचार, आकर्षण का नियम, अट्रैक्शन ऑफ लॉ। तव्हां जहिड़ो महसूस कंदा, जहिड़ी पाण खे फीलिंग ॾींदा, ओड़ो थियण लॻंदो। उहो नियम अलॻि आहे। ऐं ही आसुरी प्रवृत्ति वारनि जो पंहिंजो पाण खे सुठो चवणु अलॻि आहे, सम्झिजो। हुन में आकर्षण जे नियम में छा आहे कि फीलिंग रखबी आहे ओड़ी, ऐं ओड़ो कर्म बि कबो आहे, उन राह ते हलबो बि आहे। भई जीअं मान लो तव्हांखे इच्छा थिए कि मां भॻवान जी भक्तीअ में डूबियां, मां चाहियां थी मुंहिंजा झंझट ख़तमु थियनि, मां बसि भॻवान जी भक्ति कयां, उन सां प्रेम कयां, इहो फील कयो त सच में माहौल अहिड़ो मिलंदो वेंदो, उहो कंटक हटंदा वेंदा। इहो आहे आकर्षण जो नियम, फील हृदय सां। पर तव्हां कयो कुझु बि न को फील कयो, न को ओॾा कदम वधायो, मन हुजेव उहो ई संसार में,
पर कूड़ में चओ मां भक्ति करे रही आहियां, मां भक्ति करे रही आहियां, मूंखे सभु भगत सम्झंदा ई आहिनि, मां भगत आहियां, भक्तियाणी आहियां, इहो त को त दिमाग़ सां पिया था सोचो त इहो आकर्षण जो नियम कान्हे, ई समूहन आहे, ही ग़लति हिकु भ्रम आहे, ही ग़लति धारणा आहे जेका की अधिकतर माण्हू पाले वेठा आहिनि। बुरो माण्हू सदाई पंहिंजो पाण खे सुठो ई सम्झंदो आहे, छो त उहो तर्क वितर्क जमा करे ऐं ॾिसो मुंहं ते त कोई जंहिंखे बुरो चवंदो कान्हे, त हिन करे बुरे माण्हू खे कोई मुंहं ते त चवंदो कान्हे तूं बुरो आहीं, त उहो बुरो सोचींदो बि कोन्हे पंहिंजे बारे में सुठो ई सम्झंदो आहे दिमाग़ सां, त पोइ हुनखे को वहम थी वेंदो आहे कि मां सुठो आहियां। इहो ई त चए थो अज्ञान विमोहिता, हू मोहित थी वेंदा आहिनि, केवल वीचार करे भई आहियां मां सुठो। आकर्षण जो नियम आहे कि फील करणो आहे वड़ो, भई असांखे मथुरा वञण जी मान लो इच्छा आहे त असां फील था कयूं मां हुते वेठी आहियां बांके बिहारी मंदिर जे ॿाहिरि, इन में काई दिक़त कान्हे, उते ॿाहिरि वेठी आहियां ऐं आनंद पियो थो अचे मूंखे, उते मुंहिंजा ॿिया बि मिलण वारा मिली विया, असां वेठासीं मंदर जे साम्हूं आनंद कयोसीं ऐं हीअं चयोसीं छा अचो भॼन ॻायूं, पोइ अॻिते वधूं था।
बाके बिहारी घनश्याम, नाम तुझो प्यारो लगे, सदा आही सुखन जो तू धाम, नाम तुझो प्यारो लगे। हर हंद में हाजिर रह पर रसी थो, आनंद जे दिल में भी तू ही वसी थो। हो तोखे प्यारा, तोखे प्यारा कयामा प्रणाम, नाम तुझो प्यारो लगे, मुझा बाके बिहारी घनश्याम, ओ मुझा बाके बिहारी घनश्याम। त हिनखे चइबो आहे पंहिंजो पाण। हा, हीअ जेका ॻाल्हि हले पई, असां केवल फील कयूं कि ही मौसम आहे सावण जो, ऐं मां बांके बिहारी मंदिर में वेठी आहियां, ॿाहिरि वातावरण सुठो आहे, त इहा फीलिंग आहे। इन सां छा थींदो, असांखे उहो वातावरण मिली वेंदो कुझु समय खां पोइ, ऐं उहो आनंद बि मिली वेंदो। त इहो थियो आकर्षण जो नियम। इहो नियम हिते आहे। ऐं हू आहे हिकु ॿियो कि दिमाग़ सां सोचणु कि मां होशियारु आहियां, मां जलेबी सत्संग में वेंदी आहियां, उहो ॾाढो ऊंचो सत्संग आहे। केवल सोचे माण्हू, हुजे न कोई हुनखे ऊंचो करण जी का कोशिश कंदा हुजनि, केवल हिकु ॿिए खे चवनि कि अपना कितना ऊंचा सत्संग है ना, अपने सत्संग को ऊंचा ही बोलना हमेशा। त सभु रुगो सोचनि त छा थी वियो छा ऊंचो। त इन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि में फ़र्क़ु अथव। ऐं मां इन लाइ थो ॿुधायां छो त अॼुकल्ह इहो रवाज़ हली रहियो आहे, किथे किथे तव्हांखे बि मिलंदव कि अरे सुठो सुठो सोच, सुठो सुठो ई सोच। हाणे हर किथे त सुठो सुठो सोचबो कोन। तव्हांखे पेर में कुझु धकु लॻी वञेव ऐं तव्हां कंहिंखे ॿुधायो मूंखे लॻो आहे, ऐं जलेबी चयव अरे सुठो सुठो सोच, त इहा कहिड़ी ॻाल्हि थी? सुठो सुठो सोच। मूंखे लॻल आहे भाई, मुला नसरुद्दीन खां कंहिं दोस्त पुछियो तुंहिंजी माउ जी तबियत कीअं आहे? वैसा ॿुधोसीं ॾाढी तबियत ख़राबु थी वई हुअसि, हॉस्पिटल में हुई। मुला चई यार ॾाढी तबियत ख़राबु अथसि। त हू जलेबी भाई हो, मतिलबु ॿिए खे उपदेश ॾियणु कि पॉज़िटिव सोचो। वो ॾाढा ब्रह्मा कुमारीज़ मां इहो ॿुधी ईंदा आहिनि, पॉज़िटिव थॉट्स, ऐं ॾाढो धीरे ॻाल्हाईंदव। पॉज़िटिव थॉट्स तुम फील करो। त हाणे मायुनि खे फील त सम्झ में ईंदो कोन्हे, त बसि सोचणु लॻंदियूं आहिनि मां ॾाढी सुठी आहियां, मां ॾाढी होशियारु आहियां, मां ॾाढी विद्वान, मां ज्ञानी में अची। त रिजल्ट त कुझु ईंदो कोन्हे। घर वारा चवंदा आहिनि इहा पागल थी वई आहे। त इन टाइप जो उहो जलेबी भाई हो, उहो चवणु लॻा सर ईअं न चओ कि बीमार आहे ॾाढी, तूं ईअं न चओ, तूं सुठो सुठो सोच। हू चए यार मां सुठो सुठो सोचां थो, मुला नसरुद्दीन चयईंसि, पर हूअ सोचे न। त खिली करे चएसि थो अरे यार इहे उनजी उहा आहे, वीचार उनजा अहिड़ा आहिनि, नेगेटिव थॉट्स आहिनि जो सोचे थी मां बीमार आहियां, मां बीमार आहियां। इहे हुनजा वीचार आहिनि। अगरि वीचार ठीकु करे न त ठीकु थी वञे। उहो ईअं हुनजो ख़्यालु आहे इहो कि मां बीमार आहियां। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी मुला नसरुद्दीन हुन सां टकरायो। उहो पुछेसि थो भाई जलेबी भाई, ॿुधाए कर ख़बर तुंहिंजी मम्मी कीअं आहे? त हिन जी मां अॻे चयोमांसि कि भई बीमार आहे, त हिन उपदेश ॾिनो हो
त चई ॾिनो की ईअं न चओ, इहो हुनजो ख़्यालु आहे की बीमार आहे। त चएसि थो यार असांजी मम्मीअ जो ख़्यालु आहे की उहा मरी वई, सम्झा, असांजी मम्मीअ जो ख़्यालु आहे की उहा मरी चुकी आहे, न त वरी उपदेश ॾींदो, हू वाइड़ो थी अची हली वई। त हिकु इहो अथव जेको अॼुकल्ह हले थो कि अच्छा अच्छा सोच, अच्छा अच्छा सोच, भई सां मूंखे मथे में सूर आहे, तू थी अच्छा अच्छा सोच, न डॉक्टर के पास जा, न गोली ले, बस तू अच्छा अच्छा सोच, सब ठीक हो जाएगा, दीदी ने बोला है, सत्संग वाली ने। त इहो फार्मूलो ग़लति आहे। आसुरी प्रवृत्तिअ वारो माण्हू ईअं कंदो आहे, पंहिंजो पाण खे चवंदो आहे कि अच्छा अच्छा सोच, मां सुठो सुठो सोचींदुमि त मां सुठो सुठो थी वेंदुमि। पोइ सोचींदो आहे मां दानी, मां परोपकारी, मां धनवान, मूं जहिड़ो ॿियो कोई कान्हे, इहो हुनजो भ्रम हूंदो आहे, पर वास्तव में न हूंदो आहे। मुल्ला नसरुद्दीन मरे पियो, हुनजो अंत समय हो, त अची वकील खे घुरायो, मूंखे वसीयत करणी आहे। वकील आयो त मुल्ला चयईसि यार लिखंदो वञ, मुंहिंजी जेतिरी बि प्रॉपर्टी आहे न, अधु मुंहिंजी ज़ाल जे नाले। हुन लिखी, चयईसि बाक़ी अधु बची आहे, उनजो बि अधु मुंहिंजी धीउ जे नाले, ऐं बाक़ी अञा अधु जेको आहे इन जो बि अधु मुंहिंजे मुंहिंजी हिकु गर्लफ्रेंड आहे उनजे नाले, ऐं बाक़ी जेको बचे न उहो ग़रीबनि खे ॾेई छॾिजां। त वकील चयईसि बाक़ी बचो किथे, भई अधु हुनखे ॾिनई, उनजो अधु हुनखे, अधु हुनखे, त कुझु बाक़ी बचियो ई कान्हे। त मुला चयईसि बचियो त कुझु बि कोन्हे, जेको मां लिखां न उहो बि आहे कोन, तॾहिं त मां चवां पियो संख्या थोरी पियो ॿुधाए केतिरा लख आहिनि, केतिरा लख, मां रुॻो इहो पियो चवां जेको बि आहे कुझु कोन। त चईसि पोइ तूं लिखाई छो थो, मूंखे सॾु छो कराई? चई मां सोचियो माण्हू चवंदा आहिनि आख़िरी समय में सुठो सुठो सोचिजे, त मां सुठो सुठो सोचे करे वञा न, कि मूं वटि ॾाढो कुझु आहे, ॾाढो कुझु करे आयो आहियां, ॾाढो कुझु करे संसार मां वियो आहियां। इन सोचण जी काई वैल्यू कान्हे। तव्हां कूड़ में सोचो मां सुठी, मां ॾाढी होशियार, त तव्हां फनी लॻंदा भाई। जीअं कीअं लॻंदियूं आहिनि ॾाढियूं मायूं फनी, हू ख़ुदि खे मोहित कंदियूं आहिनि कि मां ॾाढी ज्ञानी थी चुकी आहियां, मां ऊचे सत्संग में वेंदी आहियां, उते वॾा माण्हू ई ईंदा आहिनि ऐं मां उन्हनि वांगुरु सिखी वई आहियां, कपिड़ा पाइण, हथ में पर्स खणणु, चश्मो पाइणु, कुर्सीअ ते वेहणु ऐं मुस्कुराइणु, भॼन ॻाइणु, त पंहिंजो पाण खे सम्मोहित कंदियूं आहिनि कि मां हाणे ॾाढी ज्ञानी, ऊची, अलौकिक पे थी नज़र अचां, पर नज़र ईंदियूं आहिनि फनी साम्हूं वारे खे, त उनजी थींदी आहे बेइज़ती। पर उन्हनि खे अज्ञानता जे करे इहो मोह पइजी चुको आहे। असां ईअं न कयूं, असां रोज़ु आईने में पंहिंजो चेक कयूं पंहिंजो पाण खे कि असां कीअं पिया था नज़र अचूं, वास्तव में असां कहिड़ा आहियूं, ऐं समाज असांखे कहिड़ो पियो थो स्वीकार करे, असांखे बि स्वीकार करिणो पवंदो। असां सुठा बि आहियूं त बि संसार स्वीकार त कंदो कोन, त बुराईअ में किथां स्वीकार कंदो? हा, स्वार्थ में स्वीकार कंदो। त जॾहिं स्वार्थ में स्वीकार कंदो त छॾे ॾियो न अहिड़े खे। असां छो नाटक कयूं पंहिंजो पाण खे कुझु अलौकिक? जे कल्ह 6 ते कुझु माण्हू कोन अची विया पंहिंजो पाण खे ॾेखारण लाइ, पैसा ॾिसण नज़र अचूं, अरे भाई तूं फनी थी लॻी, तूं छो थी सम्झी कि मां ॾाढी होशियार नज़र ईंदसि, थोरो मेकअप करे ईंदसि त? इहो भ्रम आहे, पंहिंजो पाण खे होशियार सम्झणु। कृष्ण खां वधीक कोई सुंदर हूंदो ॼण, पर उन कॾहिं कोन सम्झो कि उन भ्रम कोन पालियो, हुन कमु कयो, हुन भ्रम कोन पालियो, उन जेको हुनजो हो उद्देश्य उहो हुन ते कमु कयो। असां बि सुंदर थियूं, असली सुंदर थियूं, उन ते कमु कयूं। असली सुंदरता सद्गुणनि में आहे, सचाईअ में आहे,
कंहिंजे कमु अचूं उन में आहे, ऐं जेके असांजे अनुरूप कपिड़ा हुजनि उहे पायूं उन में आहे। जेको असां ते सूट करे अहिड़ी वारनि जी स्टाइल कयूं उन में आहे। जेको असां ते सूट करे, पहिरीं असांखे सुठो लॻे। जेके मेकअप कंदियूं आहिनि न मायूं ॿिए जे लाइ, उन्हनि खे ख़ुदि खे सुठो न लॻंदो अथव, असहजता हूंदी अथनि ॾाढी। त असांखे पहिरीं ख़ुदि खे जॾहिं कुझु ख़ुशबू हूंदी तॾहिं त ॿिए खे सुठा लॻंदासीं। त कृष्ण भॻवानु सुंदर लॻंदो हो, पर सच में हो इन करे केवल सोचींदो कोन हो कि मां सुंदर आहियां। उहो त हू सोचींदो हो, पौंड्रिक हुनजी नकल करण वारो, कि मां सुंदर आहियां। ॿाहिरां सोचींदो हो मां भॻवानु आहियां, मां हुन जहिड़ो ई आहियां। उहो त वरी चवंदो मां वधीक सुंदर आहियां कृष्ण खां बि। पर ही असली कृष्ण त इहा ई त शिक्षा ॾेई वियो आहे कृष्ण, कि नेचुरल ठहो। अवतार हजारे क्या जग में, अवतार हजारे क्या जग में, पर कृष्ण मिसल अवतार न को। भारत जो सिर मोर सचो सरदार न को, करतार न को। अवतार हजारे क्या जग में, अवतार हजारे क्या जग में, पर कृष्ण मिसल अवतार न को। भारत जो सिर मोर सचो सरदार न को, करतार न को। वेदन शास्त्रन पुराण में आज्ञान लिखल किसमें किसमें, वेदन शास्त्रन पुराणन में आज्ञान लिखल किसमें किसमें। पर ज्ञान बराबर गीता जे, पर ज्ञान बराबर गीता जे। गमटार न को दिल ठार न को। भारत जो सिर मोर सचो सरदार न को, करतार न को। अवतार हजारे क्या जग में, वीणा नाद तंबूरे ते प्रचार कयो कुर्बानी जो। वीणा नाद तंबूरे ते प्रचार कयो कुर्बानी जो। पर मोहन जे मुरलीअ मिसल, पर मोहन जे मुरलीअ मिसल। साज सदो सिंगार न को। भारत जो सिर मोर सचो सरदार न को, करतार न को। अवतार हजारे क्या जग में, किन बाणन सां किरपाणन सां, किन तोहफ़न ऐं तलवारन सां। पर
रथवाही ही समर सचो, पर रथवाही थी समर सचो। कंदो कंदो कृष्ण मिसल मोहिदार नको, भारत जो सिर मोर सचो, करतार नको सरदार नको। अवतार हजारे क्या जग में, लाज दिना थे नारिन खा के, ग्रस्त जे बचड़न बारन खा। पहला जडिना, डिना माना डकिया पे। कृष्ण भगवान खां पहिरीं जेके साधक हुआ, साधु संत स्त्रियुनि खां ॾकंदा हुआ, ॿारनि बच्चनि खां ॾकंदा हुआ, गृहस्थीअ में घुसण खां ई ॾकंदा हुआ। पहला जडिना थे नारिन खा के, ग्रस्त जे बचड़न ॿारन खा। पर गोपिन में ॾींहं रात रही, पर गोपिन में ॾींहं रात कही। कंदो ज्ञान सचो गजकार नको, भारत जो सिर मोर सचो, सरदार नको करतार नको। कृष्ण भगवान जेको सेखारियो आहे न, असां उन ते हलूं, ख़ुशि रहंदासीं, सुखी रहंदासीं ऐं ॿिए खे बि सुख ॾींदासीं। पर अलाए छो माण्हू कृष्ण भगवान जी शिक्षाऊं न मञी करे आसुरी प्रवृत्ति पे थो अपनाए। आसुरी प्रवृत्ति मतिलबु हाईलाइट थियणु। कृष्ण चए थो मां ॿुधायांव थो न कीअं हाईलाइट थींदा, पर उहो कोई नथो मञे। माण्हू चवंदा हुन लाइ ॾाढो टाइम खपे, धैर्य खपे, धीरज खपे। असांखे त सस्ते में ॿुधाए, तूं छा असां पाण ई पतो लॻाईंदासीं। पोइ सभिनि खां सस्तो माण्हूअ खे इहो थो लॻे कि पहिरीं त तूं सोच मां आहियां, उहो थी वियुमि, उनखां पोइ वरी उहा एक्टिंग कर ॿियनि जे साम्हूं। तॾहिं त जलेबी ग्रुप छो वधी विया, छो त सभिनि खे एंट्री पई मिले कि जेको तव्हां ठहणु चाहियो था उहो आसानीअ सां ठही वेंदा। भॻवान था ठहणु चाहियो, भॻवान बि ठही वेंदा। नकली या असली के अॼुकल्ह नकली वधीक थो हलेव, उन्हनि खे इहो चयो वेंदो आहे कि नकली वधीक थो हलेव, तव्हांखे असां उहो ठाहींदासीं। त उहे आसुरी प्रवृत्ति वारा माण्हू आहिनि, अज्ञान विमोहिता, अनेक चित्त विभ्रांता। ही 16 नंबर श्लोक शुरू थी चुको आहे। अनेक चित्त विभ्रांता, मोह जाल समावृता, प्रसक्ता काम भोगेशु पतंती नरके अशुचो। उहे जेके आहिनि अज्ञान में रहण वारा, उन्हनि जो चित्त जेको आहे न अनेक प्रकार सां भ्रमित हूंदो आहे। उन्हनि जो चित्त शांति कोन हूंदो आहे। हू कॾहिं चवंदा ही कयां, कॾहिं ही कयां, पोइ वरी कॾहिं लॻंदनि कि यार भीड़ त होॾां हली वई, हाणे पहिरीं सभु ही कमु पिया कनि भैंसा, मूंखे अकेलो छॾे हाणे हू पिया था कमु कनि। पोइ वरी होॾां भॼंदो कि हिन में हाईलाइट वधीक थिए थो या हिन में थिए थो। त हुननि जो चित्त शांति न हूंदो आहे, हुननि जो चित्त भ्रमित हूंदो आहे। छो त मूल आहे कामना। हुननि खे कामनाऊं ॾाढियूं हूंदियूं आहिनि कि ही कमु हिन में सुख मिलंदो, हुन में सुख मिलंदो, ही बणी मां हू बणा, थी दिलि जी चाहत नित नई, ही खणी मां हू खणा, थी दिलि जी चाहत नित नई।
रोज नयूं नयूं चाहतियूं माण्हुनि जूं पैदा पियूं थियूं थियनि, देखा देखी ॿियनि खे ॾिसी करे। त हीअ आहे 16 नंबर श्लोक कि उनजो चित्त जेको आहे सो स्थिर कोन हूंदो आहे ऐं मोह जाल समावृता काम भोगेशु प्रसक्ता, उहे काम भोगनि में अत्यंत आसक्त हूंदो आहे। पर अहिड़ा माण्हू अशुचो नरके पतंती, नरक में पवंदा आहिनि। कहिड़ो नरक? ईअं न कि पोइ नरक में पवंदा, पोइ बि आहे, पर हींअर खां ई उहे नरक में आहिनि। छो त जेके चेष्टाऊं पिया था कनि हाईलाइट थियण लाइ, कूड़ पिया था ॻाल्हाइनि, जंहिंजो मन स्थिर कान्हे, त उहे त हींअर ई नरक में आहिनि न। पोइ छा नरक में पोइ बि वेंदा, इहा बि गारंटी आहे। पोइ बि हुननि जे लाइ जेको वर्णन ईंदो आहे कि नरक थींदा आहिनि एतिरनि प्रकारनि जा, मानसिक चऊं, पर मरण खां पोइ बि या त ॿिए जनम में हुनखे उहो फल मिलंदो जेको जेको हिन जनम में हरकत कयईं। भॻवान राम जी का कथा ईंदी आहे, हिकिड़ो कुतो न्याय घुरण आयो भॻवान राम खां, मूंसां न्याय कयो। छा थियो आहे तोसां? कुतो चयसि त उहो ब्राह्मण आहे, मूंखे लत हणी हलंदे चलंदे, न को मुंहिंजो कोई ॾोह, न को कुझु मां भौंकियो, न मां हुनजे तरफ़ हुनखे सूंघियो, कुझु बि न, मां त वेठो हुउमि चुप करे। त भॻवान राम हुन ब्राह्मण खे घुरायो, चयसि तो हुनखे लत हणी? चयसि हा साईं। छो हणी? चयसि साईं मुंहिंजो मूड ख़राबु हो। चयसि मूड ख़राबु हुई त? चयसि सभु दुनिया हणंदी आहे लत हलंदे चलंदे कुते खे, हिन में मां पाप कयो छा? कुते चई ॾिसो साईं तव्हां न्याय कयो। भॻवान राम चई हा हलंदे चलंदे हलंदी आहे लत, उहे पर मूं वटि ईंदा कोन्हनि कॾहिं, हीअ आयो आहे, तो छो ईअं? त ब्राह्मण चई मूंखे मुंहिंजो धंधो बंदि थी चुको आहे, लॉकडाउन लॻी वियो आहे। न लॉकडाउन जोड़ींदासीं त तव्हां सम्झंदा काल्पनिक कथा आहे, पर इहे शास्त्र जी पुराणनि में कथा इहा ईंदी आहे ऐं ॿुधाई न वेंदी आहे, कोई बि संत महंत न ॿुधाईंदो आहे, उहा अॻिते सम्झी वेंदा तव्हां। ब्राह्मण जो दोष साबित थियो। ब्राह्मण घणी तर्क ॾिना, मुंहिंजो मूड ख़राबु हो, मां सॼो ॾींहुं को ग्राहक कोन मिलियो, न दक्षिणा मिली, न कुझु मिलियो, त मां ईअं अचां पियो त मां लत हणी छॾी। हणबी आहे न, ईअं लत हलाए कोन छॾिबी आहे कि भई आज का दिन ही ख़राबु निकिला, त न कुते खे लॻी वई, त दोषी साबित थियो ब्राह्मण। त भॻवान राम कुते खे चयईंसि अच्छा तूं ॿुधाए हिनखे कहिड़ी सज़ा ॾिनी वञे? कुतो चयसि थो हिनखे कालिंग देश जो हिकु मठ माना वॾो आश्रम आहे, उतां जो महंत ठाहे छॾियोसि। कुते चई छो? राम भॻवान चई छो? ब्राह्मण बि वाइड़ो थी वियो। कुते चयईंसि हा तव्हां हिनखे ठाहियोसि, इहा ई हिनखे सज़ा थींदी। त राम भॻवान जी कारण त ॿुधाई आहे, सज़ा कीअं थींदी? कुतो चए थो पिछले जन्म में मां उतां जो महंत हुअमि, हेॾे वॾो मठ, कालिंग देश जो वॾो मठ माना आश्रम, माना उते ॾाढी संपत्ति, ॾाढो धन, ॾाढो पैसो, ॾाढी भीड़ उते ईंदी हुई। पोइ जॾहिं उते भीड़ अचण लॻी, मुंहिंजी पूॼा थियण लॻी, महंत वॾो आदरणीय। संत अलॻि थींदो आहे, महंत अलॻि थींदो आहे। संत त हिकु वृत्तीअ खे चइबो आहे, गुणनि खे, स्वभाव खे, ऐं महंत थींदो आहे अध्यक्ष, व्यवस्थापक, संभालण वारो, मैनेजर, मैनेजमेंट ॾिसण वारो। त मूंखे एॾो अभिमान थी वियो, मां पाण खे ॾाढो वॾो सम्झणु लॻमि। जेके जेके आसुरी वृत्तीअ जा गुण थींदा आहिनि उहे अची विया, भॻवान खे भुलिजी वियुमि, धर्म जो रस्तो भुलिजी वियुमि, मां ख़ुशि थियणु लॻमि। मां सोचियमि हेॾो पैसो, हेॾी संपत्ति, हेॾी पूॼा प्रतिष्ठा, मुंहिंजो दिमाग़ ख़राबु थी वियो।
पोइ त मां धर्म जो रस्तो छॾे अधार्मिक थी वियुमि, सही ग़लति छॾे अहंकार में भरिजी कंहिंखे बि दड़का बि ॾेई छॾींदो हुउमि, कुझु बि चई छॾींदो हुउमि। इहे सभु दान पुण्य बि कंदो हुउमि ॾेखारण जे लाइ, हाईलाइट थियण लाइ। राजनेताउनि सां जान पहचान वधाए छॾी। पोइ जॾहिं मां मरियमि, ॿी जून मूंखे इहे कुते जी मिली आहे, त मां चाहियां थो हिन खे उते मोकिलियोसि। स्वाभाविक आहे, बिना महिनत जे, बिना तपस्या जे अगरि कंहिंखे आश्रम मिली वञे त उहो ईअं ई कमु कंदो आहे। ऐं स्थिति इहा हूंदी अथव, कंहिंखे अगरि फ्रीअ में मिली वञे न गद्दी, त उहो ख़र्च बि हूअं नथो करे सघे जीअं आम माण्हू कंदो आहे, छो त हुनखे मर्यादा में बि रहणो आहे। हू थोरी वेंदो मॉल घुमण। मुंहिंजी ॻाल्हि छॾे ॾियो, जेको महंत, जेको पंचायती आहे, जेको सभिनी जो आहे, हीअ त असांजो पर्सनल आहे, हीअ आश्रम प्राइवेट पर्सनल निजी आहे। बाक़ी जिते पर्सनल न आहे, माण्हू ॾींदा आहिनि डोनेशन, उते उहे ख़र्च बि हूअं नथा करे सघनि खुलेआम, त उहे ॾाढा अटपटी ज़िंदगी जीअंदा आहिनि, ख़र्च बि लिखी छुपी करे कंदा आहिनि, त उन्हनि जो दिमाग़ बि ख़राबु थी वेंदो आहे। उहे विभ्रमित थी वेंदा आहिनि ऐं नरक में वञी पवंदा आहिनि। श्री कृष्ण भॻवान थो चए कि जेको मनुष्य धन खे सभु कुझु थो सम्झे ऐं उन में हुनजो भाव उहो थो जुड़ी वञे। हिकु ॿी ॻाल्हि बि यादि थी अचे कि धन ऐं क्रिया ऐं पदार्थ महत्वपूर्ण कान्हे, सम्झिजो, भाव महत्वपूर्ण आहे। कॾहिं कॾहिं तव्हांखे लॻणु ईंदो कि फलाणो माण्हू बि धन में ॾाढो हिसाब किताब रखंदो आहे, संभाले, ॾाढो आसक्त आहे, पर थी सघे थो हुनजी मन जी भावना उहो हुजे, आध्यात्मिक हुजे, त भाव मायने रखंदो आहे। नरक में केरु पहुचंदो आहे? जंहिंजो भाव सुठो न हो। क्रिया थी सघे थो सुठी हुजेसि, ॿाहिरां ईअं नज़र अचे कि दान पुण्य त ॾाढा कंदो हो, क्रिया सां मतिलबु कान्हे, पदार्थ सां बि मतिलबु कान्हे, हुनजो भाव, हुनजी भावना कहिड़ी हुई, उन अनुसार उहे आसुरी प्रवृत्तिअ वारा माण्हू नरक में पवंदा आहिनि। हिते असां सत्संग खे रखूं था। 16 सबक थी विया। बोल श्री कृष्ण भगवान की जय।